नाज़रीन, धरती टीवी सो मीडिया ग्रुप तरफा बाशो सिंध रोशन मुस्तकबिल की ज़मानत के सिरे हेठ ऐलानियल सदके सिंध के कुंड कुर्स में भरपूर वोट मिली रही है। खैबर में सकाफत जा रंग चरकी पिया। प्राइमरी स्कूल में शानदार प्रोग्राम कोठाए सिंध की सकाफत के भेटा पेश कई वही। रिपोर्ट कर रहा है जवाद अख्तर मेमण। सिंध रोशन मुस्तकबिल के सिरे हेठ जेको आहे सो अज प्राइमरी स्कूल में भी जेको आहे एकता के हवाले से एक तकरीब जेका आहे मुनक़िद कई वही है। अचो तो उन हवाले से हिते जे उस्तादनि ऐं ॿारनि सां ॻाल्हायूं त हू पंहिंजा धरती टीवी न्यूज़ सां वीचार कहिड़ी रीत वंडी। असांखे खपे त असां पंहिंजनि घरनि में, पंहिंजनि उताकुनि में, पंहिंजनि स्कूलनि में सिंध सकाफ़त या अहिड़ा भला प्रोग्राम करणु घुरिजनि। धरती चैनल वारनि जसल आहिनि। धरती टीवी वारनि जे तरफ़ां जेको बाशऊर सिंध रोशन मुस्तकबिल जे सिरे हेठ प्रोग्राम 3 दिसंबर ते जेको रखियो वियो आहे, असां इंशाअल्लाह ताला उन्हनि सां गॾु इहो प्रोग्राम हलाईंदासीं। सकाफ़त जे हवाले सां असां इहो मैसेज ॾियण था चाहियूं त पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो। जेसीं ताईं असांजी क़ौम में सुजागी न ईंदी तेसीं ताईं असांजी क़ौम अॻिते कान वधंदी। कैमरा टीम सां गॾु जवाद अख्तर, धरती टीवी न्यूज़ खैबर। रहे सदा सिंधुअ जी छोली, मारूअरनि जी मिठड़ी बोली, गली गली ऐं घर घर कूंजन सिंध अमर जा नारा नारा। जिए सिंध वारा जियन, सिंध टोपी अजर कवारा जियन। गली गली ऐं घर घर